ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। नसरुल्लाह गडानी जे क़त्ल में मुलविस जवाबदार जो पतो पइजी वियो आहे। एसएसपी घोटकी इहा दावा कई आहे। कुछ कलाकनि में अखबराई साम्हूं ईंदी। एसएसपी घोटकी सुमेर नूर चना जो इहो चवणु आहे केस ते कम करियूं पिया, मुख्य जवाबदार खे ट्रेस आउट करे वरितो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। नसरुल्लाह गडानी जे क़त्ल में मुलविस जवाबदार जो पतो पइजी वियो आहे। एसएसपी घोटकी इहा दावा कई आहे। कुछ कलाकनि में अखबराई साम्हूं ईंदी। एसएसपी घोटकी सुमेर नूर चना जो इहो चवणु आहे केस ते कम करियूं पिया, मुख्य जवाबदार के ट्रेस आउट करे वरितो आहे। एसएसपी घोटकी जो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर लतीफ़ वसीर। जी लतीफ़, कुल शहीद साहब नसरुल्लाह गडानी जे क़त्लनि जो जेको आहे पतो पइजी वियो आहे, अहिड़ी दावा एसएसपी घोटकी समीर नूर चने पारां कई वई आहे। उनजो कुछ गुज़िरियल राति खां वठी असां इन मामले ते जांच कयूं पिया। इन वक़्तु जेके उहे कातिल नी उहे जेके उन्हनि ते पहुची चुका आहियूं, उहे नंबर जेके उहो मामलो ट्रेस थी चुको आहे ऐं कुझु कलाकनि बाद जवाबदारनि खे मीडिया ॾाढो आंदो वेंदो कि एसएसपी घोटकी समीर नूर चने पारां दावा कई वई आहे त शहीद साहब नसरुल्लाह गडानी जा जेके कातिल आहिनि उहे जेके ट्रेस थी चुका आहिनि। जी ठीक है, मुझी मेहरबानी लतीफ़ वसीर अपडेट करण लाइ।